समारोह में टाउन कमेटी के अमले खे निंड अची वई। गटरनि जो गंदो पानी शहर में दाख़िल। समारोह में टाउन कमेटी की ग़लत रिथाबंदी सबब शहर में गंदे पानी के निकाल कराइण वारा नाला उथली पिया, जंहिंजे करे गटरनि जो गंदो पानी शहर के सरदार मार्केट, सुल्तान मार्केट, कासिम अली मार्केट समेत मुख़्तलिफ़ कारोबारी मरकज़नि में दाख़िल थी वियो। शहर में गटरनि जो गंदो पानी दाख़िल थियण सबब शहरनि तोड़े दुकानदारनि के सख़्त परेशानी के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जनात अज़ीम ख़ासकेली, दिलीप कुमार ऐं ॿिनि शहरनि हथनि में प्ले कार्ड खणी सरदार मार्केट खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी टाउन कमेटी के अमले ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। शहरनि चयो टाउन कमेटी अमले जे ग़लत रिथाबंदी सबब गंदे पानी के निकाल कराइण वारा समूरा नाला उथली पिया ऐं गटरनि जो गंदो पानी शहर में दाख़िल थी वियो आहे। हुननि चयो त सॼे शहर में गटरनि जो गंदो पानी तलाउ जे सूरत में बीठल हुअण करे शहरी सख़्त अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि, पर टाउन कमेटी अमलो अघूर निंड पियल आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त शहर मां गंदे पानी के निकाल कराए शहरनि जी परेशानी ख़त्म कई वञे। सुरेश माली, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, समारोह।